छो तो पंहिंजे लाइ सूर वधाई हाँ जेस ताईं तू हमज़े वारनि जो ॾस न ॾींदे तेस ताईं तुंहिंजी हितां जान आज़ाद कोन थींदी भले मुखे मुखे गोली हणी चल मुखे गोली मां मरी नहीं था पर पंजी सिवान गोली गोली था मुंडी खाने में नहीं चल रही जेकरे तो जेकरे तो ज़बान न खोली ता संत संत कातरे कोहड़े सा वड्डी चली दो सामे जेकरे तो ज़बान न खोली ता मौला तो अन्ना तर्मीत्र तम बहिनाए जो तू रुस्तम की ज़बान रखे कौन आए सकी सुबेदार साहब ताजो डीएसपी साहब ॾाढी सुठी ड्यूटी सुनिधाई मुजरिम के गिरफ्तार करण जे बजाय उनके आगाह करे छॾियो मां तव्हांजे चवण ते एफआईआर दाख़िल न कंदुमि जेसीं ताईं डीएसपी साहब हुकुम न ॾींदो बाक़ी एनसी कटियां थो ऐं जांच बि कयां थो जेकॾहिं तव्हांजो हमराह वलीदाद वटि ज़ाहिर थियो त पोइ अॻुवां जो केस वलीदाद जे मथां वणंदुसि जेकॾहिं एफआईआर नथा कटियो त एनसी सही पर हली हुननि खे गिरफ़्तार त कयो न हलूं था पहिरीं तेल जा पैसा त ॾियो मोबाइल पाणीअ ते कोन थी हले वठो साहब तव्हां बि ॾाढी सुठी ड्यूटी था निभायो जुल्म थियो कहर थियो अचलो खुलम मचियो छा थियो मां छा थियो छाला खणी एडो हुल कयो थई ये समझो त मुसीबत सां विच में पजी वई कारो ॾाढा मालिक पहुची आडू डर ते छा मुसीबत अची वई आ किथे मुसीबत ॿुधा न आई रहे अचण वारी आ हमजा छा थियो थई छो तो हा फाड़ी सत फिराई जो सिधी ॻाल्हि ॿुधा थियो छा आहे भाॼाई जेकॾहिं अदा हुल न करे न तने हाँ फाटी पए न अजाई ॻाल्हि आ न कूठो ॻाल्हाया मुंहिंजी ॻाल्हि सोरहला सच आ वॾी ॻाल्हि त रुस्तम खे वली जा दवाया ॿधी खयो हलिया विया अरे त पोइ ॿुधाए न त थियो छा आहे छा थी पियो रुस्तम वलीदा वारनि खे असांजो नशो ॾेई छॾे ऐं वलीदा ते पहुची वञे त पोइ अरे माम साहब पोते ये समझ सत बिराई मरी गई या अल्लाह या अल्लाह मुझे छा दे चाचो से भाजी अजी मेरा बच्चो हथ बच्चो ये सत बिराई मरी वई त हम तो ऑटोमेटिक मरी विदो आहे अदा तोखे ओच तो एड़ी गाल बुधाइण जी जरूरत केड़ी हुई अरे बहस छॾो सत बिराई जा हथ पेर महच तोखे रुगी गल पुछड़ियो हुन ॿियो को कम थई होच में भाजी शुक्र थी मुझा मोला होच में अची वई उठ मचे जी शुक्र थो त भलाई बची वई न त हम जो निधन को थी वजा चाची छो सुस्त थी आहे चाची अल्लाह ते रख चाची अल्लाह ते रख अल्लाह कंदो खैर सां रुस्तम घर मोटी ईंदो आजे वलीदाद वारा ॾाढा ॾखर ज़रूर कंदा रुस्तम जे वार खे बि तो कोन ईंदो अवदा मुखे हाणे कूड़ा दिलासा न दे
वलीदाद वारनि जी इज्जत हाणे टके मुल विकाणी आहे। छा रुस्तम जी हाणे बख़्श करे छॾींदा? वॾा ज़ालिमन था, वॾा ज़ालिमन। मूंखे नथो लॻे त हाणे हू मुंहिंजे बचड़े खे ज़िंदा छॾे ॾींदा। अब्बा मां तोखे किथे ॻोल्हियां अब्बा? माण्हू मारण एतिरो आसान नाहे जेतिरो तूं सम्झी पई। अॻ में कहिड़ो वलीदाद वारनि कब्रिस्तान भरे छॾिया आहिनि। इहा ॻाल्हि न कर अब्बा, हू वॾा ज़ालिम आहिनि। कंहिंखे बि बख़्श नथा कनि, कंहिंखे बि बख़्श नथा कनि। अॼु असां पुलिस में रिपोर्ट करे आया आहियूं। ॼाण पुलिस आई। बाबा पुलिस कुछ भी कान कंदी। मां त सम्झां थो त पहले ही वलीदाद पुलिस खे पैसा खाराए छॾिया। ॾिठो ई न, तॾहिं त सूबेदार पिड़ कढी बीह रहियो। जेकॾहिं सूबेदार साहब कुझु न कयो न त मां DSP साहब सां सिधो वञी मिलंदुसि। जेकॾहिं उतां बि दाद फरियाद न थियो त कोर्ट जे अॻियां तॾो विछाए वञी वेही रहंदुसि जेसि ताईं इंसाफ़ न मिलंदो। जेसीं ताईं इहे सभु कुझु कंदे तेसीं ताईं न ॼाण हू ज़ालिम मुंहिंजे बचड़े सां केतिरो त ज़ुल्म करे छॾींदा। चाची पुलिस जे आसरे ते कोन था वेहूं। अॼु राति ताईं वलीदाद वारनि जे मथां हलाक कंदुसि, पोइ मरंदुसि या मारींदुसि, पर पंहिंजे 100% ये निधन को थी मां कोन निंदुसि। मुंहिंजा भॻवान खे किथे ॻोल्हियां? अब्बा अड़ी छोरी तोखे इहा ख़बर आहे त ॾाइण छा खे चवंदा आहिनि, थींदी कीअं आहे? पुपी मूं पंहिंजे वॾनि जी ज़बानी ॿुधो आहे त ॾाइण उन औरत खे चवंदा आहिनि जेका पंहिंजे औलाद जो दिलि कढी खाईंदी आहे ऐं पोइ उहा औरत ॾाइण जो रूप धारे वठंदी आहे। पर अमड़े हीअ त पहिरीं ॾाइण आहे जेका मुड़ुस जी दिलि कढी थी खाए पई। मां चवां थी पंहिंजो वात बंदि रख। न त अमड़ मां त पंहिंजो वात खणी थी बंदि रखां, पर तूं कंहिंजो वात बंदि रखाईंदीअ। सॼो ॻोठ तुंहिंजे मथां थुकींदो जॾहिं तूं मुड़ुस खे पंहिंजे भाउनि खां माराईंदीअ। ज़ालूं त मुड़ुसनि जे हयातीअ जे लाइ दुआऊं घुरंदियूं आहिनि, दुआऊं। पर तूं कहिड़े क़िस्म जी ज़ाल आहीं? तूं त उहा ॾाइण आहे जेका मुड़ुस जी रत पीअंदीअ, रत। मां चवां थी टरो मुंहिंजी नज़रनि जे अॻियां त मुंहिंजे हथां मरी न पओ। वञो हथां। मां नया ॾाइण अस्सलाम वालेकुम अस्सलाम। जबल खबर तो बुधी हूंदई। हाँ रबू बुधी चुको आहियां। वलीदाद वारा सब हदूं ओरांगे चुका आहिनि। उन्हनि ज़ालिमनि जो को भी दीन ईमान कोन्हे। उन्हनि जी असां सां लख दुश्मनी सही, पर उन्हनि खे इहो बि एहसास कोन थियो त हू पंहिंजे भेण जे मुड़ुस खे ॿधे खणी विया। पुलिस में केस दाख़िल करायो अथव? जबल तोखे त ख़बर आहे त हितां जी पुलिस केतिरो इंसाफ़ वठी ॾिए थी। जेकर इंसाफ़ करे हा न त असांजे हिननि हथनि हथियार न हुजनि हा। जबल मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम आहे? वलीदाद वारनि जे चंबे मां सोट खे छॾाइणो बि ज़रूरी आहे, पर यार तो मथां ज़ोर बि नथो रखी सघां। वाह दोस्त वाह, जॾहिं मूंखे पंहिंजा छॾे पराओ करे हलिया विया
तहां मूंखे सहारो ॾिनो, मौत जे मुंहं मां कढी मूंखे नई ज़िंदगी ॾिनी। ऐं अॼु वरी तोखे मौत जे मुंहं में वठी हलां? न यार, न, इहो मूंखे मुनासिब कोन थो लॻे। मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु वलीदाद जो मौत आहे, मौत। ऐं मुंहिंजी हिन दिल खे सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं वलीदाद जे रत जा ॾुक भरे पीअंदुसि। त पोइ जबल जारी करे छॾ। जीअं ई मौक़ो मिलंदो त वली दाद मथां मौत पंहिंजी कटंदासीं। मूं सोचो त मुंहिंजी जानो खे को न को मारे विझंदो, पर ही खगो कंहिंजे मरण जो ई नाही। हाणे जानू खे खाधे में ज़हर मिलाए ॾियां, जीअं हुन मां मुंहिंजी जान हमेशह जे लाइ छुटी वञे। छा पई सोची मारिया? अकबर, कुछ कोन पई सोचां। मूंखे ख़बर आहे त तुंहिंजी दिल में हिन महिल छा पियो हले। हाँ अकबर, तू सही आहीं। मां इहो पई सोचां त जानू जो मौत कीअं थी। तुंहिंजे सोचण सां छा जानू मरण वारो आहे? अजायो सोचे पंहिंजे दिल जो बार न वधाए। सॼो ॾींहुं घर में अकेली वेठी आहियां, ज़ाहिरा अहिड़ियूं सोचूं त ईंदियूं न। अकबर, मां चाहियां थी त कहिड़ी बि तरह जानू जो मौत थिए। मारिया, जानू खे मारण मुंहिंजे लाइ को मसलो न आहे, पर तो ते एतबार कीअं कयां? छा जानू जे मौत खां पोइ तूं मूंसां शादी कंदीअ? मुंहिंजो वाइदो आहे तोसां त जानू जे मौत खां पोइ मां तोसां ई शादी कंदसि। वली, को ॾस पतो मिलियो? छोरे वात खोलियो? जन्नत, छोरो मरंदो मरी वेंदो पर वात कोन खोलींदो। छोरो वात जेकर नथो खोले त खणी हथ कढोसि। न भाॼाई न, रुस्तम जो त माइटनि खे लाश बि हथ कोन ईंदो, ऐं वरी तूं चईं थी त उन मां हथ कढे छॾियो। मुंहिंजो मक़सदु त पोइ सावण खे ई खणी अचो, हुनखे ॿ पादर लॻंदा न, पाणे सची कंदो। अदा, जेकॾहिं रुस्तम सची करे थो त पोइ सची कंदो तॾहिं बि मरंदो, जे न कंदो तॾहिं बि मरंदो। ईअं संत रुस्तम जी ज़िंदगीअ जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। सुभाणे राति असां उनखे ज़िंदा दफ़न कंदासीं। अदा, उनखे मारण मां तव्हांखे छा मिलंदो? जंहिं असांखे सरेआम बदनाम कयो, छा उन्हनि खे मां छॾे ॾींदुसि? अरबेली वनवाह मां भॼी निकिती आहे ऐं उनखे इन्हनि कमीननि पनाह ॾिनी आहे। इन्हनि खे त छॾ, जेके इन जी तरफ़दारी कंदा न उन्हनि खे बि मां ज़िंदा कोन छॾींदुसि। जेकॾहिं उन्हनि जी तरफ़दारी मां कयां त? छा तूं छा थी सम्झी? तूं मुंहिंजी भेण आहीं त मां तोखे छॾे ॾींदुसि? होश कर मुलादा, होश कर। अदी मज़ाक थी करे। जेकर उन जी तरफ़दारी करे आ न त छोकिरीअ जो ॾस पतो कोन ॾे आ। अकबर, सखणा पंध मूं वटि न कर। जेकर तो में हिम्मत आहे न त वञी जानू जे सीने में बंदूक हणी अच। पोइ हीअ मारिया सिर्फ़ तुंहिंजी ऐं तुंहिंजी ई रहंदी। मारिया, तो मथां एतबार कीअं थो करे सघिजे? छा जानू जे मौत खां पोइ तूं मूंसां गद्दारी कान कंदीअ? वाइदो थी कयां, तोसां गद्दारी मां कोन कंदसि। जंहिंसां निकाह कयो थी उन सां बि गद्दारी? पोइ तुंहिंजे हिन वाइदे ते कहिड़ो एतबार?
अकबर तोखां हिकु मां सवाल थी कयां। हिकु छा 1000 सवाल करे सघीं थी। 1000 न, सिर्फ हिकिड़े सवाल जो जवाब दे। छा 18 सालनि या 20 सालनि जे मर्द खे 80 साल जी पौड़ीअ सां शादी कई आहे? मारिया ही तूं छा पई चईं? इहो सच आहे जेको तहां मर्दनि जी निड़ीअ खां ॿाहिरि नाहे निकिरंदो। जेकॾहिं तुंहिंजी ज़ाल 80 साल जी पौड़ी हुजे त छा तूं हुन सां पंहिंजी दिलि जा हाल ओरे सघीं थो? अकबर, उमिरि ॿुधण सां ई तोखे एतिरी नफ़रत थी वई आहे ऐं तूं मूंखे शाबस नथो ॾीं त मां एतिरो वक़्तु हिकिड़े पौड़े सां कीअं गुज़ारियो आहे। छा मुंहिंजे सीने में दिलि न आहे? छा मुंहिंजा की ख्वाब न हूंदा? अकबर, मूं बि दिलि में की उमेदूं सजाई हुयूं त मूंखे बि हम उमिरि हद खां वधीक प्यार करण वारो मुड़ुसु मिलंदो जंहिंसां मां दिलि जा ॾुख सूर वंडे सघंदसि। पर वॾेरे मुंहिंजे मथां एॾो त ज़ुल्म कयो जो मुंहिंजा सभु ख्वाब चिकना चूर थी विया। हिकु अहिड़े पौड़े जे वर चढ़ियसि जंहिंसां मुंहुं मिलाइण में बि किरब महसूस थी थिए। कोई उन सां ज़िंदगी कीअं थी गुज़ारे सघिजे? उन मां जान छॾाइण धोखो न चइबो। मारिया मां तोसां वाइदो थो कयां तमामु जल्द न जानो मां तुंहिंजी जान आज़ाद हूंदी। कोई तूं मुंहिंजी थी रही या ॿिए कंहिंजी थी, तुंहिंजे मथां मुंहिंजो कोई ज़ोर न रहंदो। रुस्तम, पंहिंजी जवानीअ ते तरस खा। तूं छा थो सम्झी त मां तो ते राम खाई तोखे छॾे ॾींदुसि? न, मां तोखे कुतर वारी मिशन में विझी गब्बा करे छॾींदुसि। ॿुधाए त तो हमज़े वारनि खे किथे लिकायो आहे? ख़ामोश छो? ज़ुबान छो नथो खोली? जेकॾहिं ज़ुबान न खोली त ज़ुबान तकड़े खां छिके कढंदुसि। ॿुधाए न, ॿुधाए। जेकॾहिं नथो ॿुधाई त पोइ भर कलमो। न, जेकॾहिं हीउ मरी थियो न त मूंखे अर्जुन बसि केरु थींदो? मरण ॾे हिन कमीने खे। अरबेली खे ॻोल्हे वठंदासीं। न, तूं पोइते अच, मां हिन खां पाणे पुछां थो। हीउ मूंखे ॾस ज़रूरु ॾींदो। रुस्तम, मां पंहिंजूं सभु दुश्मनियूं विसारण लाइ तयारु आहियां। तूं सिर्फ़ इहो ॿुधाए त अरबेली किथे आहे? असां तुंहिंजे वार जो नालो बि कोन खणंदासीं। तूं सिर्फ़ इहो ॿुधाए अरबेली किथे आहे, उनजो ॾस ॾे। तूं आज़ाद आहीं रुस्तम, मां मजबूर आहियां रुस्तम। जेकॾहिं अरबेली मूंखे न मिली न त मां ज़िंदा रही कोन सघंदुसि।
ऐं जेकॾहिं मूंखे अरबिली जो ॾस न मिले त पोइ मां कंहिंखे बि ज़िंदा कोन छॾींदुसि।